नाज़रीन, आदमशुमारी जे हवाले सां तालके किंगरीअ में उस्तादनि खे ट्रेनिंग ॾिनी पई वञे। उहा ट्रेनिंग मुकमल थी आहे। अचो त उन हवाले सां ट्रेनिंग वठंदड़ उस्तादनि ऐं ट्रेनर सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा पिया ॿुधाइनि। ट्रेनिंग जो जेको मरहलो आहे मुकमल थियो आहे, तव्हां उन हवाले सां छा चवंदो त केतिरी तव्हां कामयाब विया आहियो उस्तादनि खे ट्रेनिंग ॾियण में? उहो केतिरो जेको क़ौमी फ़र्ज़ु आहे उहो निभाए सघंदा? ही ट्रेनिंग जेका अॼु मुकमिल थी ख़ैर सां, इहा सेंसस 2017 जे बारे में आहे ऐं हिन ट्रेनिंग खे मुकमिल करण खां पोइ इहा ॻाल्हि एतमाद सां करे सघिजे थी त उस्ताद जॾहिं फील्ड में वेंदा उहे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं, पंहिंजा कम बख़ूबी सरअंजाम ॾियण जे क़ाबिल बणाया विया आहिनि। ऐं मूंखे उमेद न बल्कि यकीन आहे त उन्हनि खे अहिड़े अंदाज़ सां ट्रेन कयो वियो आहे ऐं उन्हनि खे जेके ट्रेनिंग जे आदमशुमारी जे हवाले सां साम्हूं ईंदड़ मसइलनि मसाइलनि खां वाक़िफ़ कयो वियो आहे ताकी हू बर वक़्तु उन्हनि खे आसानी सां हल करे सघनि ऐं घरनि जी शुमारियात ऐं माण्हुनि जी शुमारियात आसानी सां ऐं मुयसर अंदाज़ सां करे सघनि। बिल्कुलु साईं, हिन में असां वटि हिकु त अहिड़नि उस्तादनि खे हिन ट्रेनिंग में शामिल कयो वियो जेके कंपेरेटिवली कॉम्पिटेंट आहिनि। अहिड़नि उस्तादनि जी टीम हुजण सां असां जे अंदरि ख़ुदि हिकिड़ो एतमाद बि पैदा थिए थो ऐं इनशाअल्लाह ताला जॾहिं इहे फील्ड में वेंदा त बहितरीन कम अंजाम ॾींदा। केतिरा उस्ताद हुया ऐं केतिरे पीरियड जेको आहे सो ट्रेनिंग जी हली? साईं, मुंहिंजा हिते तक़रीबन असां 180+ उस्तादनि खे ट्रेनिंग ॾिनीसीं ऐं जंहिंमें 5 ग्रुप हुया। हिकु ग्रुप खे 4 ॾींहंनि जे लाइ ट्रेन कयो पियो वञे ऐं 4 ॾींहंनि जे अंदरि हिकिड़े उस्ताद खे असां तयारु पिया कयूं इन सॼे कम करण जे लाइ। केतिरो अर्सो लॻो? टोटल असां हीअ ट्रेनिंग ॾिनीसीं 20 ॾींहं। जी, 20 ॾींहंनि में मुकमिल थी। वरती आहे क़ौमी फर्ज़नि खे कीअं निभाईंदा? साईं, इंशाअल्लाह हज़ वजल असां क़ौमी फर्ज़नि खे ईअं निभाईंदासीं जेको असांजो फ़र्ज़ु हूंदो। इंशाअल्लाह ओड़े नमूने सां निभाईंदासीं। ऐं असां जेका ट्रेनिंग वरिती आहे असां अहिड़े ट्रेनिंग वरिती आहे जंहिं असांखे अहिड़े अंदाज़ में अहिड़े एतमाद सां सम्झायो आहे जो पहिरियां असांखे एतिरी उमेद कोन हुई। हाशिद असांखे सम्झायईं त बाबा तव्हां फार्म जेको अलिफ आहे उहो कीअं भरींदव, उन खां पोइ फार्म जेको 2 आहे उहो कीअं भरींदव, उन खां बाद में असांखे साईं जन इहो बि सम्झाए थो जॾहिं तव्हां फील्ड में बीहंदव त अव्हांखे उन फील्ड में मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू मिलंदा, मुख़्तलिफ़ तव्हांखे माहौल मिलंदो, उनमें मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जा माण्हू हूंदा, उनमें हर हिकु माण्हू खे सम्झण जी कोशिशि कजो ऐं नफ़सियाती हिसाब सां उन इलाइक़े खे कवर कजो। इंशाअल्लाह असां उमेद सां चऊं था पिया, पर उमेद आहियूं ऐं यकीन सां चऊं था असां जिते बि वियासीं त क़ौमी फ़र्ज़ बाक़ाइदगी सां निभाईंदासीं ऐं कमु पूरो कंदासीं इंशाअल्लाह। हा साईं, ट्रेनिंग वठण खां अॻु त असांखे ख़बर कोन हुई त इहा आदमशुमारी जी कहिड़े नमूने सां कीअं असांखे जेको आहे सो वठणी पवंदी, कीअं लिखणो पवंदो। पर जॾहिं असां ट्रेनिंग हासिल कईसीं त उन टाइम ते असांखे मुकमल ख़बर पइजी वई। अब ईअं सम्झो अलिफ खां ज़ेड ताईं, अलिफ खां ये ताईं, ए खां ज़ेड ताईं त ट्रेनिंग ॾियण खां पोइ असां फील्ड में कीअं लिखंदासीं, छा लिखंदासीं, उहा असांखे मुकमल ॼाण मिली वई आहे। बिल्कुलु ज़रूरी आहे साईं, इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं हीअ ट्रेनिंग ज़रूरी न हुजे हा न साईं त पोइ शायदि हिन में अहिड़ियूं के स्टडीज़ आहिनि जो आम माण्हू खे सम्झ में न अची सघनि, कहिड़ो बि हुजे, तंहिंजे करे ट्रेनिंग तमामु ज़रूरी आहे। त मुकमल तसवर बि न थिए ऐं सही माना में हुनखे जेको आहे सो लिखियो बि न वञे, लिखियो बि न वञे। हक़ीक़त आहे त ट्रेनिंग जेका आहे उहा इंतिहाई ज़रूरी आहे ऐं हिन ट्रेनिंग खां बग़ैर जेका इहो नामुमकिन हुयो त हिकु नयो इन्यूमिनेटर जेका फील्ड में वञी करे ऐं उहो सही नमूने सां फॉर्म फिल करे ऐं उन डेटा खे वरी प्रोसेस करे अॻिते जेका आहे फ्यूचर में इस्तेमाल में आंदो वञे, इहो जेको आहे इहो इनकम्पलीट रहे आहे जेको जेको आहे ट्रेनिंग सां जेको आहे मुकमल थी वियो। जीअं कॉन्फिडेंस 99% ताईं जेका न कॉन्फिडेंस आहे त असां जेका फील्ड में वञी करे जेको कुझु हिते सिखियो आहे उनखे हुते इम्प्लीमेंट कंदासीं ऐं यकीन सां चऊं था पिया त जेको कुझु असां हितां गेन कयो आहे उनखे वञी करे हुते इम्प्लीमेंट कंदासीं। त असांजे तालके किंगरे में काफ़ी सारा माना स्कूलनि में उस्ताद मौजूदु आहिनि। उन्हनि मां जा चंद उस्ताद जेके सिलेक्ट कया विया जंहिंमें असांजा दोस्त ऐं पाण आहियां, असांखे सिलेक्ट इन जे लाइ कयो आहे त तव्हां इन क़ाबिल आहियो। बिल्कुलु ॿिया बि उस्ताद क़ाबिल आहिनि ऐं असांखे पुर उमीद उन्हनि असांखे रखियो आहे त हिननि उस्तादनि में असांखे मुकमिल उमीदूं आहिनि। असां इहो सिखियोसीं त घर शुमारी कीअं कजे, उनखां बाद में आदमशुमारी कीअं कजे। असांखे मोहतरम साईं अनीस मेमन साहिब जन तमामु बहितरीन अंदाज़ सां ऐं सुठे ऐं खुलियल तरीक़े सां माना का शइ रही न असांखे सिखण खां। ईअं न आहे त माना असां 99% पॉइंट सिखीसीं, 95% सिखियोसीं ऐं कुझु पॉइंट्स असांखे रहिजी वियूं न। बिल्कुलु
बिल्कुलु बिना असां ईअं महसूस कयूं था 100% असां गेन कयोसीं साईं खां ऐं साईं असांखे तमामु सुठे अंदाज़ सां हर उहा डिफिकल्ट पॉइंट असांखे हिकु डेमो जे ज़रिए ट्रेनिंग ज़रूरी आहे मस्ट इट कैन बी सेड दैट विदाउट ट्रेनिंग नो एनीबडी कैन डू एनीथिंग। हिन ट्रेनिंग में असांखे इहो सेखारियो वियो आहे त को बि फर्द पंहिंजी जेको आहे ॻणप खां रहिजी न वञे, को बि घर ॻणप खां रहिजी न वञे। उहे हिकिड़ा अहिड़ा ॻोठ आहिनि जेके ब्लॉक ठाहिण खां पहिरियां जॾहिं ब्लॉक ठहिया हुआ उते मौजूदु न हुया, पर हींअर उते ॻोठ उहे मौजूदु आहिनि त असां उहो उन ब्लॉक में उहे ॻणप कंदासीं। ऐं इन खां अलावा जेके बेघर माण्हू आहिनि, जेके फुटपाथनि ते सुता पिया आहिनि, या जेके यतीम खाने में मौजूदु ॿार आहिनि, या जेके नफ़्सियाती माण्हू आहिनि जेके घुमंदा वतंदा आहिनि, उन्हनि खे बि काउंट कंदासीं, उन्हनि खे बि इन ॻणप में आणींदासीं। ऐं मुकमिल तौर ते जेके बि सोर्सिस आहिनि, जेके बि घरनि में सोर्सिस आहिनि, उन सभिनी खे ॻणप में आणींदासीं। ट्रेनिंग तमामु ज़रूरी। को बि प्रोजेक्ट शुरू थियण खां पहिरियां उन्हनि जे एम्प्लॉइज़ खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे त उहे कीअं था ट्रेनिंग उन कम खे कीअं सर अंजाम ॾींदा ऐं बहितर नमूने में कीअं अंजाम कंदा उनखे। घरशुमारी में घणो असांखे डिफिकल्टीज़ पहिरियों हुयूं त घर कहिड़ा कहिड़ा एड करणा आहिनि, कहिड़ा न आहिनि करणा, ऐं कहिड़ो घर थींदो ऐं कहिड़ो घर न थींदो। उन में असांखे बिल्डिंग असांखे जेको आहे नेम नोट कयो वई जंहिंमें छत हुजे उहो पर्टिकुलर अलॻि हिकिड़ो घर थींदो, हिकिड़ो अलॻि माना पर्टिकुलर सेपरेट उनखे असां घरशुमारी जे ज़रिए उनखे नॉमिनेट कंदासीं। ऐं जेकॾहिं माण्हू जेकॾहिं हुन में रहे थो या नथो रहे उनखे असांखे एड करिणो आहे त उहा हिकु बिल्डिंग आहे। जेतिरियूं बिल्डिंगूं आहिनि सभिनी खे असांखे अलॻि अलॻि शो करिणो आहे त हीअ बिल्डिंग आहे। ईअं त अक्सर असांजे घरनि में ॿ बिल्डिंग हूंदियूं आहिनि, पोइ असांखे इहो थींदो काफ़ी खे इहो वहम हूंदो आहे, काफ़ी चवंदा आहिनि त इहे ॿ बिल्डिंगूं जेके आहिनि इहे हिकु घर काउंट थींदो, ईअं न, उहे अलॻि अलॻि बिल्डिंग थींदी। ट्रेनिंग बिल्कुलु ज़रूरी सर। इहो पहिरियों ख़दशो असांखे ऐं आम जेको आहे माण्हू ॿाहिरि ॿुधायो बि वञे थो त जेको हिकु घर में जेकॾहिं 4 छतनि वारियूं अलॻि बिल्डिंगूं आहिनि त इहो हिकु घर काउंट थींदो, पर ईअं न आहे, इहे अलॻि अलॻि घर हिकिड़ो ई हूंदो, पर पार्टीशन जेके आहिनि न। जी सर। हाँ, बेघर जेके आहिनि उन्हनि जो असां काउंट कंदासीं जेकॾहिं 6 महीननि खां वधीक जेकॾहिं अरसो ॿाहिरि रहिया आहिनि, जंहिं जॻह ते रहिया आहिनि उहे उते काउंट थींदा, हुन घर में काउंट न थींदा। जेकॾहिं जीअं हॉस्टल आहे, हॉस्टल में माण्हू रहनि था पिया, उहे हॉस्टल जा जेके आहिनि उहे अलॻि हॉस्टल में शो थींदा, न की घर में थींदा। भले घर जो भाती आहे पर घर में असां एड न कंदासीं। जेकॾहिं कोई शागिर्द हॉस्टल में रही ऐं पढ़ी रहियो आहे त उहो हॉस्टल में ई शो थींदो, न की घर में। हाँ बिल्कुलु बिल्कुलु यकीन थींदो। 2017 सेंसस इन में आदमशुमारी भी घरशुमारी भी असांजो 4 ॾींहंनि जो हुयो टारगेट ट्रेनिंग जो, उहो ख़ैर सां असांजो पूरो थियो आहे। सुठे नमूने सां ट्रेनिंग वठी ही सर 20 ॾींहं ट्रेनिंग हुई हिते। ही 180+ उस्ताद हुया ऐं 4 ॾींहं हिकु ग्रुप जी ट्रेनिंग हुई। बिल्कुलु असां कंफर्म आहियूं, असांजो जेको ट्रेनर हुयो बहितरीन हुयो, असां बाक़ाइदा सिखी विया आहियूं ऐं इंशाल्लाह असां पूरी उम्मीद आहियूं त फील्ड में वञी करे सुठे नमूने कमु करे सघंदासीं। नाज़रीन, ताल के किंगरी अंदरि आदमशुमारी जे हवाले सां थींदड़ ट्रेनिंग जे हवाले सां ट्रेनर ऐं जेके ट्रेनिंग वठनि पिया उस्ताद आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवण हो त असां जेको क़ौमी फ़र्ज़ु आहे आदमशुमारी वारो उनखे ट्रेनिंग वठण खां पोइ कॉन्फिडेंस में आहियूं त असां उनखे यकीनी बणाईंदासीं। कैमरामैन बिलाल जुणी सां गॾु ख़ादिम जुणी जो KTN न्यूज़ पीर जो ॻोठु।